सलातो सलाम अलैका या रसूल अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्सा अहलल बैत वयुतहिरकुम तत्हीरा। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। या रब्बि बिल मुस्तफ़ा या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना वग़फ़िर लना मा मदा या वासिअल करमी। कि मोहम्मद से वफ़ा तूने तो हम तेरे हैं, ये जहां चीज है क्या लोह कलम तेरे हैं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अफजल है कुल जहां से घराना हुसैन का, नबियों का ताजदार है नाना हुसैन का। एक पल की थी हुकूमत यजीद की, सदियां हुसैन की है जमाना हुसैन का। तेरी नस्ले है पाक में है बच्चा बच्चा नूर का। आका तू है आईने नूर तेरा सब घराना नूर का। निगाहे मुर्शिद हुसैन में वो तासीर देखी, बदलती लाखों करोड़ों की तकदीर देखी। मुझे सामीनो हजरात, तमाम हमदो सना तारीफ अल्लाह पाक जे लाहे जेको खालिक ऐं मालिक सना जे लाइक़। जंहिंजो शान बेमिसिल बेमिसाल आहे, जंहिं शान में को बि शरीक नाहे। अल्लाह जो न मशीरा न वजीरा न कोई सलाहकारा, सारी कायनात अल्लाह जी मोहताजा। अल्लाह कंहिंजो मोहताज नाहे, उहा बेनियाज़ ज़ात। उन्हीअ जो मुल्क आ, उन्हीअ जी मखलूक आ, उहो ई मालिक आ, उहो ई खालिक आ, उहो ई माबूद आ, उहो ई मक़सूद आ। जे अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी कायनात खे कुन जे अमर सां पैदा फरमायो।
बेशुमार दुरूदो सलाम मुझे आका मेहरबान नबी उम्मत जे वाली नबी गमखार नबी गैबदान नबी जी ज़ाते मुक़द्दसा जे सुभान अल्लाह उन हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने दुरूद शरीफ मोकलण वारो वडो खुश नसीब आहे छो जो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइन था अस्माउ सलात अहले मुहब्बती व आरिफहुम अहले मुहब्बत वारन जो दुरूद असा पाण बुधंदा भी आहियूं त उन पंहिंजे आशिक खे सुञाणींदा भी त पोइ तव्हां भी सब गॾिजी करे हिकु मर्तबो सिक सां प्यार सां सच्चे अक़ीदे सां सरकार मदीना शहनशाह मदीना जी ज़ात पाक ॾे दुरूद शरीफ जो नज़रानो पेश कयो। सलाम अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारी जमायत अज 10 मुहर्रमुल हराम जे ॾींहुं शान अहल बैत ज़िक्र इमाम हुसैन आली मकाम ॿुधण जे लाइ पूरे पाकिस्तान मां आयल मुंहिंजे महबूब मुर्शिद करीमन जा आशिक परवानो मुंहिंजो तव्हां जी सिक ऐं मुहब्बत खे सलाम आहे। अजु तव्हां खे गर्मीअ जी परवाह नाहे न तव्हां खे बुख उञ जी परवाह आहे। हिन शिद्दत वारी गर्मीअ में तव्हां जो पंहिंजे कामिल अकमल करीमन जी दरबार ते अचण ऐं सुकून ऐं इत्मीनान सां वेहण इहा इन ॻाल्हि जी निशानी आहे त तव्हां जे मथां गुंबज़े खज़रा मां मदीने वारे साईं जी नज़रे करम पहुची रही आहे ऐं करबला मां सैयद शुहदा हजरत इमाम हुसैन आली मकाम जी भी नजरे करम पहुंची रही आहे त अॼु तव्हां जे मथां मुंहिंजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन जी भी नजरे करम पहुंची रही आहे। प्यारी जमायत हिन दौर में जे हस्ती शान अहल बैत खोले खोले माण्हुनि खे ॿुधायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहल बैत अतहार जी सच्ची मोहब्बत अवामुन नास जी दिलनि में पैदा कई उहे मुंहिंजा हादी लजपाल महबूब मुर्शिद करीम जन हिन पुरफितन दौर में लखें दिलनि खे अल्लाह जे ज़िक्र सां आबाद कयो जन लखें दिलनि खे रसूलुल्लाह जे इश्क सां आबाद कयो जन लखें दिलनि खे अहले बैत अतहार जी मोहब्बत सां आबाद कयो जन लखें दिलनि खे सहाबा कराम जी मोहब्बत सां आबाद कयो। अॼु इहो ई सबब आहे जो अॼु हज़ारे न बल्कि लखें आशिक दरगाह अलिया हुसैनाबाद में शान अहल बैत ज़िक्र इमाम हुसैन आली मकाम ॿुधण जे लाइ आया आहियो छो जो हिते का बिदत नाहे हिते को गैर शरई कम नाहे हिते मातम पिटको नाहे हिते भंग चर्स नाहे। अल्हम्दुलिल्लाह हिन हुसैनी जमायत में पूरी पूरी शरीयत आहे। कुरान जी तिलावत हिन जमायत में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत हिन जमायत में नमाज हिन जमायत में रोज़ो हिन जमायत में छो जो हिन हुसैनी जमायत जो हथ उन मर्द कलंदर वली कामिल गौसुल ज़मान इमाम अहले सुन्नत महबूब मुर्शिदन करीमन जे हथ मुबारक में आहे जन असां खे सही सही अल्लाह जी तौहीद सेखारी जन असां खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इश्क ऐं शरीयत सेखारी जन असां खे नेकी करण सेखारी जन असां खे अहले बैत अतहार जी मोहब्बत ऐं सहाबा जो अदब सेखारियो। असां खे नाज़ आहे त असां जो पीर कामिल आहे असां खे नाज़ आहे त असां जा महबूब मुर्शिद करीम साहिब शरीयत ऐं आले नबी औलाद अली
प्यारी जमाए हीअ मुझे महबूब मुर्शिदन करीमन जी उहा दरबार आहे जिथां इश्क जा सबक मिलंदा आहिनि, जिथां मुहब्बत जा सबक मिलंदा आहिनि। हिते दुनियादारी नाहे सेखारी वेंदी, हिते मकारी नाहे सेखारी वेंदी, हिते दीनदारी सेखारी वेंदी आहे, हिते अल्लाह अल्लाह करण सेखारियो वेंदो आहे, हिते या रसूल अल्लाह चवण सेखारियो वेंदो आहे, हिते गुनाहन खां नफ़रत करण सेखारियो वेंदो आहे, हिते नेकी खे पसंद करण सेखारियो वेंदो आहे। अजो तवाजे चेहरन ते नूरानी चमक आहे, तवाजा चेहरा सुन्नत रसूल सा चमकी रहा है, तवाजे मथन ते नबी जी सुन्नत दस्तार आहे, हथन में तस्बीह ऐं ज़बान ते अल्लाह जो जिक्र आहे, तवाजी दिलन में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क जो वलवलो आहे। ही सब करम हिन जे करे आहे जो असांजे कल्बन ते असांजी दिलन ते कामिलन जे कामिल इमाम अहले सुन्नत महबूब मुर्शिदन करीमन जी पाक उंगली मुबारक लगल आहे। जडे उंगली मुबारक कल्ब ते लगी त दिल जी दुनिया तब्दील थी वई ऐं दिल जी ज़बान मां ही आवाज जारी थियो, अल्लाह हो 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 अल्लाह हो। प्यारी जमाए अजो जैसी ताई नजर पहुंचे थी सिर्फ ऐं सिर्फ आशिक नजर अची रहा, नजर खुटी थी वने पर ही आशिक नथा खुटा। ही शाहे ही मोजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन जे फैज़ जो समंदर आहे, जेको कल भी जारी हुयो अज भी जारी आहे ऐं क़यामत ताईं मोजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन जो फैज़ जारी ऐं सारी रहा। फकीरो इन फैज़ जे समंदर खे मुर्शिद करीम बाबा साईं जन तक़सीम करे रहा आहिनि ऐं लखे आशिक फैज़ याब थी रहा। खुश नसीब आहियूं जो अल्लाह ताला इहो करम हिन हुसैनी जमायत जे मथां कयो, जो नबीअ जो बचड़ो कामिलन जो कामिल अहिड़ो मुर्शिद करीम अता फरमायो जेके लखन जा लजपाल करोड़न जा हदिया। वरी अल्लाह ताला मुर्शिद करीम बाबा साईं जन भी एड़ा शफीक अता कया आहिनि जन पंहिंजी शफ़क़त सां लखे माण्हुनि जी दिलनि खे केच करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत जा जाम पिया। मुर्शिद करीम बाबा साईं जन महबूब मुर्शिदन करीमन जे फैज़ खे एतिरो त फैलायो आहे जो अॼु जेके भी अचनि था फैज़ मां मुस्तफ़ीज़ थींदा वञनि था ऐं तलबगारनि जूं तलबूं पूरियूं थींदियूं वञनि थियूं ऐं दिलियूं अल्लाह जे ज़िक्र सां आबाद थी वञनि। प्यारी जमायत भागन वारा आहियूं जो असांजो हथ जो आले नबी जी दामन में आहे। अॼु यौम आशूरा ते असां सभु आले नबी जी अज़मतुनि खे सलाम अक़ीदत पेश करण लाइ जमा थिया आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आल जी मोहब्बत खुश नसीब खे मिलंदी आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो हुब्बु आले मुहम्मदिन खैरुम मिन इबादति सनतिन व मम्मात अलैहि दखलल जन्नत। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मुझी आल जी मोहब्बत हिक ॾींहं जी, मुझी आल जी मोहब्बत हिक ॾींहं जी बेहतर आहे पूरे साल जी इबादत खां ऐं जेको वफ़ात करे वियो मुझी आल जी मोहब्बत में उहो जन्नत में दाख़िल कयो वेंदो।
प्यारी जमायत जंहिंजो हिकु ॾींहुं अहल बैत जी मोहब्बत में गुज़रे त उन जे मथां एतिरो करम आहे त पोइ उन जे मथां केतिरो न करम हूंदो जेको उथंदे वेहंदे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आल जा गुण ॻाईंदो। अल्हम्दुलिल्लाह असां खे महबूब मुर्शिदन करीमन आले नबी जी मोहब्बत जो उहो जाम पियारियो आहे जो असां जी दिल जी धड़कन इहा गवाही ॾींदी आहे त नबी का घराना बड़ी शान वाला, नबी का घराना बड़ी शान वाला है, ये आस्ताना बड़ी शान वाला। खुदा की कसम खा के कहता हूँ यारो, है ये ज़ैनब का नाना बड़ी शान वाला। फकीर जो दिल खोले सुभान अल्लाह चओ त तव्हां खे आले नबी जी अज़मत ॿुधाए। इएं न इश्क ऐं मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। आख़िर ताईं आवाज़ अचे, ॿई पंहिंजा हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। इमाम फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त मदीने जे साईं सां संदन जी आल पंजनि मक़ामनि ते गॾु आहे। घणनि मक़ामनि ते? पंजनि मक़ामनि ते गॾु आहे। यादि कजो, नंबर पहिरियों सलाम में, जीअं हर मुसलमान नमाज़ में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां सलाम मोकिलींदो आहे, अस्सलामु अलैका अय्युहन नबी, सलाम हुजे तव्हां जे मथां ए नबी। वरी अल्लाह ताला कुरान पाक में फरमाए थो सलामुन अला इलियासीन, सलाम हुजे हज़रत इलियास अलैहिस्सलाम जे मथां। हिन आयत जे लाइ मुफ़स्सिरन जी हिकु जमायत हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा खां रिवायत कई आहे त हिन आयत मां मुराद आले मुस्तफा, हिन आयत मां मुराद आले मुस्तफा है। इमाम फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त यासीन मुस्तफा जो सिफ़ाती नालो आहे ऐं आयत मां मुराद ही आहे सलामुन अला आल यासीन, यानी मुस्तफा जी आल जे मथां सलाम हुजे। मालूम थियो त मदीने जे साईं जे मथां भी सलाम आहे त संदन जी आल जे मथां भी हर हमेशा सलाम ही सलाम आहे। नंबर ॿियों दुरूद शरीफ में भी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां संदन जी आलो गॾु आहे। जीअं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां दुरूद अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद ऐं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आल जे मथां दुरूद व अला आल मुहम्मद, यानी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां भी रब जो दुरूद आहे त संदन जी आल जे मथां भी रब जो दुरूद आहे। नंबर टियों तहारत में भी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां संदन जी आल गॾु आहे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे लाइ इरशाद फरमाए थो ताहा, यानी ए ताहिर ए पाक। अल्लाह ताला हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आल जे लाइ फरमायो वयुतहिरकुम ततहीरा, मां रब जो इरादो आहे मुंहिंजा हबीब तुंहिंजी आल भी खूब पाक ऐं साफ़ हुजे, यानी मुस्तफा पंहिंजी आल सां गॾु तैयबो ताहिर आहे। नंबर चौथों तहरीम सदका, जीअं सदको हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां हराम आहे, अहिड़ी तरह सदको हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आल जे मथां भी हराम आहे। नंबर पंजों मोहब्बत करण में भी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां संदन जी आल गॾु आहे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे लाइ कुरान पाक में इरशाद फरमाए थो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह, ए मुंहिंजा हबीब तूं फरमाए जेकॾहिं तव्हां चाहियो था त खां पलीती के परे करे छॾ ऐं हिननि खे खूब पाक ऐं साफ़ बणा। मालूम थियो त अली अहल बैत आहे। सब चो अली अहल बैत आहे। हथ मथे करे चो अली अहल बैत आहे। अम्मा खातूने जन्नत अहल बैत आहे। अम्मा खातूने जन्नत अहल बैत आहे। इमाम हसन अहल बैत आहे त इमाम हुसैन भी अहल बैत आहे।
हजरत अनस बिन मालिक फरमाइन था हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां सवाल कयो वयो अय्यु अहले बैतिका अहब्बु इलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवां खे पंहिंजे अहल बेतन मां घणो प्यारो केसां हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो क़ालल हसन वल हुसैन फरमायो मूंखे हसन ऐं हुसैन घणा प्यारा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजन नवासन खे ॾिसी अल्लाह ताला खां दुआ कंदा हुया अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा फअहिब्बुहुमा व अहिब्ब मन युहिब्बुहुमा ए अल्लाह मां हसन ऐं हुसैन सां मोहब्बत कंदो आहियां तूं बि इन्हनि सां मोहब्बत कर मां हसन ऐं हुसैन सां मोहब्बत कंदो आहियां तूं बि इन्हनि सां मोहब्बत कर ऐं जेको इन्हनि सां मोहब्बत करे तूं उन्हनि सां बि मोहब्बत कर फकीरो जन सां अल्लाह उन जो रसूल मोहब्बत रखे थो पोइ असां छो न मोहब्बत कयूं छो जो हसनैन करीमैन सां मोहब्बत रखणु ईमान जो हिस्सो आहे प्यारी जमायत तव्हां खे हिन शिदत वारी गर्मीअ जी परवाह नाहे छो जो तव्हां ज़िक्र इमाम हुसैन आली मकाम ॿुधण जे लाइ आया आहियो अॼु तव्हां उन हुसैन जी मोहब्बत में आया आहियो जंहिं पंहिंजे नाने नबीअ जे दीन खे बचाइण जे लाइ उहा कुर्बानी ॾिनी जो रहंदी दुनिया ताईं उन कुर्बानी खे यादि कयो वेंदो उहो हुसैन जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नवास हो ऐं जन्नत जे जवाननि जो सरदार आहे जंहिंजे जिस्म मां जन्नत जी खुशबू अचे उहो हुसैन करबला में 3 ॾींहंनि जो उञारो पर अहिड़ो दिलेर जो दुनिया हिन जहिड़ो बहादुर न ॾिठो शाह अब्दुल लतीफ भिटाई उन मंज़र खे रूहानी तरह सां ॾिसी लिखियो आहे कामिल करबला में आया जुंग जवान कामिल करबला में आया जुंग जवान धरती धुबी लर्जी थर थिले आसमान कर हुई कान हो नज़ारो नीह जो शाह अब्दुल लतीफ भिटाई वरी लिखियो आहे करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं जहिड़ो यज़ीद साम्हूं जुंबी जोड़ियाऊं मुंह न मोड़ियाऊं पसी ताओ तरार जो प्यारी जमायत असां इमाम हुसैन आली मकाम जे लाइ है हुसैन नाहियूं चवंदा बल्कि असां हीअं चवंदा आहियूं वाह हुसैन तुंहिंजी अज़मत खे सलाम वाह हुसैन सभु चओ तुंहिंजी अज़मत खे सलाम सभु हथ मथे करे चओ वाह हुसैन तुंहिंजी बुलंद आवाज़ सां वाह हुसैन तुंहिंजी अज़मत खे सलाम वाह हुसैन तुंहिंजी बहादुरी के सलाम वाह हुसैन तुंहिंजी बहादुरी के सलाम वाह हुसैन तुंहिंजी इस्तक़ामत के सलाम वाह हुसैन तुंहिंजी शुजाअत के सलाम वाह हुसैन तुंहिंजे सब्र के सलाम वाह हुसैन तुंहिंजी शहादत के सलाम तुझे आल के सलाम इमाम हुसैन आली मकाम पंहिंजा बच्चा कुर्बान किया नाने नबी जे दीन ख़ातिर अली अकबर अली असगर ओन ऐं मोहम्मद खे कुर्बान कयो हजरत कासिम इमाम हसन जी निशानी ऐं अब्बास जहिड़ो वफ़ादार भाउ कुर्बान कयूं हता के पंहिंजो सिर बि कुर्बान कयूं पंहिंजे नाने नबीअ जे दीन ख़ातिर हुसैन सभु कुझु कुर्बान करे पंहिंजे नाने नबीअ जे दीन खे बचायो ज़िक्र इमाम हुसैन ॿुधण वारा फ़क़ीरो अॼु फ़िक्रे हुसैन खणी वञो मक़सद हुसैन खणी वञो इमाम हुसैन आली मकाम बच्चन समेत कुर्बानी ॾिनी क़ुरान जे लाइ त असां ते हक़ आहे त असां क़ुरान जी तिलावत कंदा रहूं इमाम हुसैन आली मकाम बच्चन समेत कुर्बानी ॾिनी नमाज जे लाइ त असां ते हक़ आहे त असां नमाज जी पाबंदी कयूं इमाम हुसैन आली मकाम बच्चन जी कुर्बानी ॾिनी दीन खे बचाइण जे लाइ त असां ते हक़ आहे त असां सही पक्का दीनदार थियूं पोइ जेकॾहिं तूं हिन ॻाल्हि ते अमल कंदे ख़ुदा जो कसम तूं इमाम हुसैन जो आहीं ऐं
करबला वारो इमाम हुसैन तुझो आहे। सभई दुआ कयो त अल्लाह ताला असां जूं निस्बतूं मुहब्बतूं मदीने वारे साईं सां ऐं उन जी आल सां आख़िरी वक़्त ताईं क़ाइम ऐं दाइम रखे। इहा बि दुआ कयो त अल्लाह ताला मुर्शिद करीम बाबा साईं जन खे कामिल सेहत ऐं ख़िज़री हयाती अता फरमाए, संदन जो सायो असां जे मथां क़ाइम ऐं दाइम रखे। आमीन। सब चओ आमीन बिजाए सैयदुल मुरसलीन। दावत खिताब अला अर्ज कंदुस शेर हुसैनियत